तो सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण ईद जे ॾिहाड़े ईद नमाज अदा कयूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत सां ईद मिलिया। माण्हू सभु ख़ुशि ख़ुशि पंहिंजनि घरनि में विया हलिया। पर हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घर अची वेठो, पंहिंजे ॿारनि वारनि सां मिली वेठो त सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़ारो क़तार रोइणु शुरू करे। घरवारी चयो, साईं रोइण जो भी को मौक़ो हूंदो आहे, हर वक़्तु रोइबो नाहे। अॼु त ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे, सॼे जहान में ख़ुशियूं आहिनि, माण्हू ख़ुशि आहिनि, पंहिंजनि ॿारनि बचनि सां ख़ुशि आहिनि, पंहिंजनि यारनि दोस्तनि सां ख़ुशि आहिनि, सॼे जहान सां ख़ुशि आहिनि। तव्हां ईद जे ॾींहुं बि रोयो पिया। ईद जो ॾींहुं त ख़ुशी मल्हाइण जो ॾींहुं आहे, रोइण जो ॾींहुं त नाहे। हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमाइनि था, बीबी सॻोरी ॻाल्हि त तुंहिंजी सची आहे। ईद जो ॾींहुं ख़ुशी जो ॾींहुं आहे, रोइण जो ॾींहुं नाहे। पर छा कयां, हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई जंहिंजे करे रोए ॾिनमि। बीबी सॻोरी पुछनि थियूं त सोना कहिड़ी ॻाल्हि यादि आई? पाण फरमायूं त ईद त उन जी आहे जंहिंजा रोज़ा क़बूल थिया। ईद त उन जी आहे जंहिंजूं तरावियूं क़बूल थियूं। ईद त उन जी आहे जंहिंजूं इबादतूं क़बूल थियूं। ईद त उन जी आहे जंहिंजूं निमाज़ूं ख़ैर ख़ैरातूं क़बूल थियूं। पर जंहिंखे ख़बर ई कोन्हे त उन जी नेकी क़बूल बि थी आहे या न, त उहो त रोईंदो ई न। यानी एॾी अज़ीम शख़्सियत, एॾी अज़ीम शख़्सियत जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे हंज में अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जगह अता फरमाई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो ॿियो ख़लीफ़ो ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जो एॾो क़रीब ऐं कुर्ब वारो सहाबी जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था, मूंखां बाद में नबूवत नाहे, मूंखां बाद में नबूवत नाहे। पर जेकॾहिं मूंखां बाद में नबूवत जो सिलसिलो हले हा ऐं को नबी अचणो हुजे हा, त अल्लाह नबूवत जूं समूरियूं ख़ासियतूं फारूक आज़म जे अंदरि रखियूं आहिनि। मूंखां बाद में केरु नबी थिया त हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु थिया। उन लेवल जो माण्हू चवे पियो त यार अलाए इबादत क़बूल थी बि अलाए कोन, अलाए रोज़ा क़बूल थिया बि अलाए कोन, अलाए तरावियूं क़बूल थियूं बि अलाए कोन। तंहिंजे करे मुंहिंजा सोना हमेशह पंहिंजे रब जी बारगाह में आजिज़ी, इनकिसारी, हमेशह आजिज़ी, हमेशह आजिज़ी, कॾहिं पंहिंजी इबादत ते तकब्बुर न, पंहिंजी इबादत ते गुरूर न, पंहिंजी नेकी ते गुरूर न। ये समूरी मदद अल्लाह जी सां इंसान उन जी बारगाह में झुकंदो आहे, इंसान जे वस जी ॻाल्हि कोन्हे। अॼु अल्हम्दुलिल्लाह सुम्हा अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां हिते गॾु थिया आहियूं। गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त रब करीम जी ज़ात असांखे रमज़ान जहिड़ी नेमत अता कई, उन नेमत जो शुक्र अदा करण जे लाइ असां ईद ते गॾु थींदा आहियूं। ईद जो मक़सदु पटाखा नाहे, ईद जो मक़सदु रुगो नओं वॻो पाइण नाहे, ईद जो मक़सदु बाज़ारुनि में घुमण या मिठाइयूं खाइण नाहे। ईद जी असल रूहानियत ऐं मक़सदु इहो आहे त पंहिंजे रब जी ज़ात जी शुक्र जी अदायगी कजे त मुंहिंजा मालिक मां त ॾाढो बदकार आहियां, पर तुंहिंजूं वॾियूं करम नवाज़ियूं तूं मूंखे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता कई। मालिक मां त वॾो गुनाहगार आहियां, ही तुंहिंजी महिरबानी आहे, तूं मूंखे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाई, तूं मूंखे तरावी अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाई, तूं मूंखे रमज़ान में ॿ रुपया तुंहिंजी राह में ख़र्च करण जी तौफ़ीक़ अता फरमाई। ये सभु करम नवाज़ियूं मालिक तुंहिंजियूं आहिनि। जॾहिं तुंहिंजियूं आहिनि त तुंहिंजी बारगाह में 2 रकातूं निमाज़ वाजिब अदा करे सजदो करे तुंहिंजो शुक्र तो अदा कया त मालिक समूरियूं तारीफ़ूं तुंहिंजी ज़ात जे लाइ। क़ुरान करीम जे अंदरि इरशाद फरमायो, इन्ना रहमतल्लाहि क़रीबुम मिनल मुहसिनीन। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात व बरकात फरमाए थो, मां रब रहमान आहियां, मां रब रहीम आहियां, मां करीम आहियां, मां सत्तार आहियां, मां गफ़ार आहियां, मां रब जी ज़ात बख़्शण वारो आहियां, मां महिरबान आहियां। मुंहिंजी सिफ़त रहमान भी आहे त मुंहिंजी सिफ़त रहीम भी आहे। मां महिरबान रब आहियां, मुंहिंजी रहमत वसी आहे, पर ओ दुनिया वारो मुंहिंजी रहमत मिलंदी कंहिंखे? अल्लाह तो फरमाए, इन्ना रहमतल्लाहि क़रीबुम मिनल मुहसिनीन। जेको चङा कम कंदो आहे तंहिंखे मुंहिंजी रहमत पंहिंजे भाकुर में वठंदी आहे।
माण्हू चवंदा आहिनि अरे बाबा निमाज़ुनि सां थोरी छुटबो, अरे बाबा रोज़नि सां थोरी छुटबो, अरे बाबा ख़ैर ख़ैरातुनि सां थोरी छुटबो। अल्लाह जो क़ुरान तो चवे त मूंखे वेझो हूंदो ई उहो आहे जेको नेकोकार हूंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो इन्ना रहमतल्लाहि क़रीबुम मिनल मुहसिनीन, जेको नेकोकार हूंदो आहे मां अल्लाह जी रहमत उनखे वेझो हूंदी आहे, एतिरी वेझो हूंदी आहे, एतिरी वेझो हूंदी आहे जो मां रब करीम जी ज़ात बाबरकात जेकॾहिं उन खां को गुनाह सरज़द थींदो आहे त मां पंहिंजी रहमत जे सदके वरी उनखे मुआफ़ करे छॾींदो आहियां। मां रब जी ज़ात बरकात जी रहमत एतरी वॾी आहे, एतरी वॾी आहे। मुझे मदीने वारो साईं इरशाद फरमाइनि था अल्लाह तबारक व तआला जो दस्तूर आहे, अल्लाह तबारक व तआला जी हिकड़ी सिफ़त आहे सत्तार। सुभान अल्लाह। छा सिफ़त आहे? माना छा आहे? पर्दा पोशी करण वारो। छा साईं? पर्दा पोशी। अॼु मुआशरे मां सभिनी खां घणी जेका तबाही आहे, जेको अखलाक मोकिलाए वियो सो पर्दा पोशी मोकिलाए वियो आहे। असांखे छल न कंहिंजे कंहिं बुराई जी ख़बर पइजी वञे चौक चौराहे ते उनखे ज़लील ऐं रुसवा कंदासीं। मुझे मदीने वारे महबूब अलैहि सलाम जी ज़ात फरमायो जंहिं इंसान कंहिं इंसान खे उन जगह ते ज़लील कयो जंहिं जगह ते हुनजी इज्जत आहे, कंहिं माण्हू खे अहिड़ी जगह ते ज़लील कयो जंहिं जगह ते उन माण्हू जी इज्जत हुई, वो त माठ थी वेंदो। रब तो फरमाए, महबूब तो फरमाए अल्लाह जी ज़ात उन माण्हू खे उन जगह ते ज़लील कंदो जंहिं जगह ते हुन जी इज्जत हुई। छो त अल्लाह सत्तार आहे त पर्दा पोशी हुनखे पसंद आहे। मदीने वारो महबूब इरशाद फरमाइनि था इंसान रात जी ऊंदाही में गुनाह कंदो आहे, सजो जहान सुतो पियो हूंदो आहे, कंहिंखे ख़बर कोन हूंदी आहे, पर यार रब त पल पल खां वाक़िफ़ आहे। अल्लाह जी ज़ात हर इंसान जे गुनाहनि खां वाक़िफ़ आहे। इंसान रात जी ऊंदाही जे अंदर अल्लाह जी नाफरमानी कंदो आहे। वॾा वॾा वॾेरा ॾिसो, वॾा वॾा शाहूकार ॾिसो, रात जी ऊंदाही में पंहिंजे फार्म हाउसनि जे मथां दुनिया जी हर बुराई उन्हनि में मौजूद आहे, अयाशी उन्हनि में मौजूद आहे, शराब नोशी उन्हनि में मौजूद आहे, ज़िनाकारी उन्हनि में मौजूद आहे। पर मुंहिंजो रब एॾो मेहरबान आहे, एॾो मेहरबान आहे, एॾो मेहरबान आहे। अल्लाह ताला फरमाए थो मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम, सोना ही गुनाह कंदा आहिनि, मां रब जो कहर जलाल में ईंदो आहे त इन्हनि खे तबाह बर्बाद करे छॾिया। नबीअनि जी उम्मतुनि जे मथां नाराज़ थींदो हुउसि, जे बि नबी जी उम्मत ते नाराज़ थींदो हुउसि उन्हनि जे मथां कहर नाज़िल कंदो हुउसि, कंहिंजे मथां बाहि वसाईंदो हुउसि, कंहिंजूं शक्लूं मटाए छॾींदो हुउसि, सूरतूं मटाए छॾींदो हुउसि। ओ सोना मदीने वारा महबूब तूं जो उम्मती जॾहिं गुनाह कंदो आहे मां रब जी ज़ात बरकात जो कहर जलाल में ईंदो आहे त इन्हनि खे नेस्तो नाबूद कयां, पर ओ सोना छा कयां, छा कयां, छा कयां जो मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम, सोना तूं जो इन्हनि में आहीं मां रब अज़ाब कीअं कयां। मां रब जी शान जे लाइक़ न आहे जो तू उम्मत में मौजूद हुजी ऐं मां रब जी ज़ात अज़ाब नाज़िल कया। अॼु जेको महबूब अलैहिस्सलाम जे हाज़िर नाज़िर हुजण जो मुनकिर आहे उनखे चओ अॼु तुंहिंजो बेननि समूरनि किननि लछणनि जे करे जे तुंहिंजी सूरत नठी मस्जिद ते इहो मुस्तफ़ा जो सदको आहे। अल्लाह तो फरमाए अल्लाह हमेशा दस्तूर रखियो हो कंहिं बि उम्मत जे मथां जॾहिं अज़ाब नाज़िल फरमाईंदो हो त पंहिंजे नबी खे हुकुम कंदो हो ही ॻोठ छॾे वञ, छो त जिथे अल्लाह जो नबी हुजे वो अल्लाह जो नबी अल्लाह जी रहमत जी सूरत आहे। अल्लाह जो नबी अल्लाह जी रहमत जी सूरत आहे। जिथे अल्लाह जो नबी हुजे अल्लाह हुते अज़ाब न कंदो आहे। अल्लाह को पंहिंजे नबियनि खे चवंदो हो त ही ॻोठ छॾे वञो, पोइ मां रब थो इन्हनि खे ॾिसां। मुंहिंजा सोना
ॿियनि नबियनि खे त अल्लाह ने ॻोठ छॾण जो हुकुम कंदो हो, पर मदीने वारे महबूब जे लाइ अल्लाह क़यामत ताईं फरमायो सोहणा तुंहिंजी रूहानियत उम्मत में मौजूद आहे, उन जे करे मां इन्हनि जे मथां अज़ाब नथो कयां। तोखे हिकिड़ो अल्लाह जी रहमत जो वाक़ियो ॿुधायां, तव्हां हैरान थी वेंदो त रब केॾो सतार आहे। ऐं इहो वाक़ियो ॿुधण खां बाद में पंहिंजी तबियत में इहा शइ पैदा कयो, जेकॾहिं कंहिंजी ऐब जी ख़बर पवे त उन जो ऐब चौराहनि ते बयान न कयो। हुज़ूर से फरमाइनि था जेकॾहिं कंहिं इंसान कंहिं माण्हू खे अहिड़े गुनाह ते आर ॾियारी जेको गुनाह हू हुन खां तौबा करे चुको आहे। माण्हू चवंदा आहिनि न अड़े बड़ा निमाज़ी इहो फलाणो फलाणो इहो सुञाणासीं, इन जा लक्षण पोयां मूंखे सॼी ख़बर आहे। हुज़ूर से फरमाइनि था जेको माण्हू कंहिं मुसलमान खे अहिड़े गुनाह ते आर ॾियारे जंहिं गुनाह जी हू माफ़ी घुरे चुको आहे, अल्लाह मरण खां अॻु में उन बुराई में उन शख़्स खे मुलविस कंदो। अॼु असांजे मुआशरे में तबाही आहे, हर इंसान जे मथां असां पंहिंजी फतवा खणी वेठा आहियूं, ॼण अल्लाह कलम ई असांजे हथ में ॾिनो आहे। फलाणो उनजी त निमाज़ी क़बूल कोन्हे, फलाणो उनजो त रोज़ो ई क़बूल कोन्हे, फलाणो उनजी त फलाणी नेकी क़बूल कोन्हे। अदा तूं केरु थींदो आहीं कंहिंखे जन्नती जहन्नमी चवण वारो? केरु गुनाहगार आहे, रब जो मामलो आहे, हुनजो मामलो आहे। उनखे नसीहत ज़रूर कबी, पर उनखां नफ़रत न कबी, उनखे ज़लील न कबो, उनखे रुसवा न कबो भरी महफ़िल जे अंदरि। अच त तोखे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारक जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। मोहब्बत सां दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मदीने वारो महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात फरमाइनि था हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जो नबी, अल्लाह जो नबी कलीम, अल्लाह जो नबी आहे, रब जी ज़ात सां कलाम करण वारो नबी आहे। मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में 61 साली थी वई, ॾुकार थी वियो, माण्हू परेशान थी विया, मींहुं बंदि थी वियो। मींहुं विचोलो हुजे त रहमत, वधी वञे त अज़ाब, विचोलो हुजे त रहमत, वसई न ऐं ज़रूरत हुजे त अज़ाब। हाणे मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम में कहत अची पियो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि आया, ऐं मूसा मींहुं नथो पए, दुआ घुर। अल्लाह ताला खे मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मालिक मींहुं नथो पए। अल्लाह फरमायो समूरी क़ौम खे हिकिड़ी जॻह ते वठी वञ, गॾु उते बीही करे दुआ घुरनि, मां रब मींहुं वसाईंदुसि। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे वठी हिकिड़े मैदान में वञी करे अल्लाह जी बारगाह में दुआ घुरण लॻो, मुंहिंजा करीम रब, ही तुंहिंजी क़ौम, ही तुंहिंजा बानड़ा आहिनि, 61 साली में ॾुकार में मरनि पिया, तूं रहमान रहीम आओ, मुंहिंजा करीम रब तूं रहमत वारो रब आ, पंहिंजे रहमत जे सदके में इन्हनि जे मथां मींहुं वसाए। दुआ घुरियईं, दुआ घुरियईं, दुआ घुरियईं, काफ़ी देर थी वई। मूसा अलैहिस्सलाम क़ौम खे चयो हो जीअं पाण दुआ घुरंदासीं मींहुं वसी पवंदो। अल्लाहु अकबर कबीरा। दुआ घुरंदा रहिया, दुआ घुरंदा रहिया, मींहुं न उठो। क़ौम चवण लॻी ओ सोना मूसा, तो त चयो हो जीअं ई दुआ घुरंदासीं मींहुं वसी पवंदो, हेतिरी देर खां पाण दुआ था घुरूं पिया, मींहुं छो नथो वसे? मूसा अलैहिस्सलाम अल्लाह के अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा मालिक, तुंहिंजे हुकुम ते क़ौम खे वठी आयो आहियां, तो चयो हो त मैदान में अची दुआ घुरनि त मां मींहुं वसाईंदुसि। मुंहिंजा मालिक हाणे सभु अची विया, दुआ पिया घुरनि, हाणे महिरबानी कर मींहुं वसाए। अल्लाह फरमायो मूसा, मूं तोखे चयो हो त हिते सभु गॾु थियनि त मींहुं वसाईंदुसि, पर ओ मूसा इन क़ौम में हिकिड़ो अहिड़ो गुनाहगार आहे, अहिड़ो गुनाहगार आहे, अहिड़ो गुनाहगार आहे जंहिंजी मां रब जी ज़ात सां सुलह कोन्हे, मां रब जी ज़ात हुन जे मथां नाराज़ आहियां, हुन मुंहिंजे अॻियां करे सजदो न कयो आहे, मां रब जी ज़ात हुन ते कावड़ियल आहियां। जेसीं उहो शख़्स मजमे मंझां ॿाहिरि न निकिरंदो तेसीं मींहुं न वसाईंदुसि। अंदाज़ो लगायो तो भरे मजमे मां हिकिड़े माण्हू खे चवण उथ फलाणा तूं हेड़ो किनो आहे निकर ॿाहिरि, उन माण्हू जी धड़ वई न। मूसा अलैहिस्सलाम क़ौम खे चयो त अल्लाह तो फरमाए
इन कौम में हिकिड़ो अहिड़ो इंसान आहे जेको वॾो गुनाहगार आहे, अल्लाह जो नाफ़रमान आहे, रब उन खां नाराज़ आहे। हाणे उहो महिरबानी करे उन हिकिड़े जे करे समूरा बुख था मरनि पिया, उहो महिरबानी करे हितां निकिरे वञे त जीअं मींहुं पवे। पंहिंजी ज़िंदगी खां हर इंसान वाक़िफ़ हूंदो आहे, पंहिंजे किरदार खां हर इंसान वाक़िफ़ हूंदो आहे। ऐं लख दुनिया जे साम्हूं पंहिंजे पाण खे ठाहियां, पर जेके मुंहिंजे अंदरि बुरायूं आहिनि मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं बुरायूं आहिनि। इंसान दुनिया जे अख जे मथां पर्दो लॻाए सघे थो पंहिंजे पाण खां, पंहिंजे ज़मीर खां। हा, ज़मीर जागियल हुजे, सफ़ा हाणे सुतल हुजे त मौजूदा हुकूमत वांगुरु कल्ह मूं ॾिठो त लाहौर जे अंदरि रावी जे पुल जे मथां हिकिड़ी मस्जिद आहे, अल्लाह जो घर आहे। उन अल्लाह जे घर मथां सफ़ूं कढे, फटियूं कढे, क़ुरान कढे, उन खे हिकिड़ी सरकारी दफ़्तर में तब्दील करे छॾियो। ज़मीर मोल हुजे त पोइ फ़र्क़ु कोन पवंदो आहे, पर जेकर इंसान जो ज़मीर ज़िंदा हुजे न, 24 कलाक कंहिंसां माण्हू ठगी करे राति जॾहिं मां बिस्तरे ते पवंदो न त हिकिड़ी हिकिड़ी बुराई इंसान जे कहीं वीडियो वांगुरु हलंदी आहे त मुंहिंजियूं हरकतूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। हाणे जॾहिं अल्लाह जे नबी फरमायो न तो निकिरी वञे त हाणे हज़ारनि जो मजमो, हाणे हज़ारनि जे मजमे में कीअं ज़ाहिर थिए, पर हुकुम अल्लाह जे नबी जो। अच त ॾिस, ॾिस मुंहिंजे रब जी महिरबानी, ॾिस मुंहिंजे रब जी सतारी। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बाबा जेको बदकार आहे मजमे मां निकिरी वञे। हाणे हर को हिक ॿिए ॾे पियो निहारे, हू हुन ॾे निहारे, हू हुन ॾे निहारे, पर जेको चोर आहे तंहिंखे पंहिंजी चोरी सुझे। ऐं मुंहिंजा सोना, हाणे हर को माण्हू हिक ॿिए ॾे निहारे पियो त केरु निकिरे थो ॾिसूं त सही। ऐं अहिड़े मौक़े ते माण्हू मज़ाक ठाहींदा आहिनि, माण्हू ठठोलूं कंदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि ॾिस ॾिस कीअं फलाणे जो पटको लथो। पर ओ मुंहिंजा सोना, ईअं कंहिंजी इज़त लाण ते खिलंदो न कर, कंहिंजे पर्दे खुलण ते खिलंदो न कर। रब वॾो सतार आहे, किथे उनखे कहर अची वियो त हड़ तबाह न करे छॾे, हड़ किथे हड़ न विञाए छॾे। असांजे मस्जिदुनि में हिकिड़ी वॾी बीमारी हूंदी आहे, उहा बीमारी कहिड़ी हूंदी आहे त असांजे पोड़ा पोड़ा निमाज़ी आहिनि न, उहे नौजवाननि खे बीहण कोन ॾींदा आहिनि मस्जिद में। नौजवान वीचारो भुलिजी मस्जिद में आयो, ऐं उहे पोड़ा पोड़ा जेके निमाज़ ते ईंदा आहिनि, उन्हनि पोड़नि जी बि हालत इहा हूंदी आहे त मौलवी सां 24 कलाक गंढिया पिया हूंदा आहिनि। पर यार सियाणा चवंदा आहिनि, पीर साईं शाह मर्दान सां रहमतुल्लाह ताला अलैह पाण फरमाईंदा हा बाबा ॿिए खे इज़त उहो ॾींदो जंहिं वटि पाण इज़त हूंदी। ॿिए खे इज़त केरु ॾींदो? जंहिं वटि पाण हूंदी। सो जेको मौलवी खे बेइज़त करे न ॾियो उन जो कोन्हे, उहो वीचारो चाची खां घरा मोचड़ा खाई ईंदो आहे, पोइ कावड़ कंहिं न कंहिं त कढंदो। ईअं न सही, अने घरा मोचड़ा खाए अचे, मौलवी ते बि कावड़ न कढे, ॿाहिरि बि केरु कढण न ॾे त उहो त वीचारो फाटी मरी वेंदो। सो उहो वीचारो ॾो हुनजो बि कोन्हे। सही असांजो पोड़ो माण्हू को नौजवान मस्जिद में अचे, हू वीचारो पहिरें ॾींहुं आयो, असांजो पोड़ो माण्हू ई कुरड़ी अख करे निहारे, अरे तो सजदो करण कोन थो अचे, हाणे हाणे आयो आहीं, जो सॼी ज़िंदगी तूं रांदियूं करे फलाणो बुधा सुबुधा कमु करे हाणे आयो आहीं। अदा तोखे केरु चयो आहे त तूं कलम खणी वेह ऐं तूं लिख त कंहिंजो सजदो क़बूल आहे, कंहिंजो सजदो क़बूल न आहे। इन नौजवान खे आथत ॾे, दादा ख़ैर आहे, तुंहिंजो पुराणो जेको दौर गुज़रियो मुंहिंजो रब वॾो महिरबान आहे। अॼु आयो आहीं न, अॼु आयो आहीं, अॼु सुलह करे वठ पंहिंजे रब सां, अॼु सुलह करे वठ। ऐं नंढड़ो ॿार, ऐं तव्हांखे पोइ खां पोइ जुमे ते बि अर्ज़ु कयो हो, 7 साल जे ॿार खे मस्जिद में वठी ईंदा कयो, हरकतूं शरारतूं करे सम्झायोसि, पर दड़को न ॾियोसि उनखे। उन 7 साल जे ॿार खे आदी कयो, अॼु उनखे पोइ सफ़ में विहारींदो त उहो सुभाणे निमाज़ी थींदो। जे अॼु उनखे मस्जिद में न वठी ईंदो त सुभाणे मवाली थींदो। मुझे मदीने वाले महबूब फरमायो 7 सालनि जो थिए तो उनखे निमाज़ जे लाइ वठी अचो। त इंसान हाणे भरे मजमे में ॻाल्हि यादि आहे न मूसा अलैहिस्सलाम वारी, त हाणे भरे मजमे मां जो निकिरे त बेइज़त थिए न। अल्लाह कान्हे जो पंहिंजे रब सां वॾे कुर्ब वारो रिश्तो आहे। ओ मुंहिंजा सोना, हर इंसान हिक ॿिए ॾे पियो निहारे त केरु थो निकिरे, केरु थो निकिरे, केरु थो निकिरे। हाणे जेको गुनाहगार आहे पंहिंजे रब जी बारगाह में चवे थो मुंहिंजा मालिक हेॾी मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वई, तूं मुंहिंजे गुनाहनि जे मथां पर्दो विधो। मुंहिंजा मालिक एतिरी मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वई, मां त पुराणो बदकार आहियां, मां त बुरो आहियां शुरू खां, तूं मुंहिंजे मथां पर्दो विधो। अॼु एॾे मजमे में तूं मुंहिंजे मथां पर्दो लाहींदे छा?
अज पर्दो लाईंदे न मुंहिंजा मालिक अज ताईं जे तो मुंहिंजे मथां पर्दो विधो हो त अज भी मुंहिंजे मथां पर्दो विझ। ओ मुझा मालिक मेहरबानी कर मुझो पर्दो न खोल जा। मुझो पर्दो खोले मानू मुझो जीण में हाल करे छड़ींदा। मानू मुखे मुआशरे में हलण कोन दींदा। मानू मुझो जीण में हाल करे छड़ींदा। मानू मुखा संग न वठंदा। मानू मुसा कारोबार न कंदा। ओ अल्लाह ओ अल्लाह ओ मेहरबान रब पर्दो विझ पर्दो विझ पर्दो विझ। हाणे मानू हिक बेरे निहारन पिया ओ धो मथा बरसात शुरू। निक तो अञा केर कोने बरसात शुरू। अल्लाह अकबर बरसात शुरू। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह के मानन चयो साईं तो चयो पे त हिकड़ो एड़ो मानू आ जेका अल्लाह नाराज आ निकतो त केर कोने ही बरसात शुरू थी वई। मूसा अलैहिस्सलाम चयो रब खां तो पुछां अर्ज़ तो करे ओ मुंहिंजा मालिक तो चयो हो त हिकड़ो एड़ो इंसान आ जंहिंजे करे मां रब नाराज आहियां जेसीं ताईं हू निकिरंदो कोन बरसात थींदी कोन। मालिक निकतो त केर भी कोने बरसात कीअं आई। अल्लाह फरमायो अगारो जंहिं ते नाराज हुस जंहिंजे करे मींहं न पे वसायम हाणे उन सां यारी थी वई आहे उन जे करे मींहं वसाए छॾियम। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त मालिक भला इहो ॾेखार त सही इहो ॾेखार त सही केर आहे। रब त चवे मूसा जॾहिं मूंसां दुश्मनी हुअसि तॾहिं पर्दो रखियो हुअमि हाणे त यार थी वियो आहे। हाणे त मूंसां सुलह करे वरिती अथसि हाणे तोखे कीअं ॾेखारियां। अदा अल्लाह मेहरबान आहे रुगो तूं अच पंहिंजे रब ॾे अच तूं पंहिंजे रब जी ज़ात ॾे अच वॾो मेहरबान आहे। गुलाम नबी महेसर तो ॿुधाए त अल्लाह केॾो मेहरबान आहे। ओ बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी। ओ बाज भरिया रब बानन ते ॾाढा सुभान अल्लाह मेहरबान आहे न मेहरबान आहे। हुज़ूर फरमाईंदा न करीम रब जी हिकिड़ी सिफ़त आहे करीम। कहिड़ी सिफ़त आहे करीम। ऐं उहा करीम सिफ़त जी माना छा आहे। करीम सिफ़त जी माना इहा आहे त जेॾी महिल को करीम जे कब्ज़े में अची वञे। वॾेरा हूंदा आहिनि ॿिनि क़िस्मनि जा हिकिड़ा हूंदा आहिनि ख़ानदानी हिकिड़ा हूंदा आहिनि ख़ानदानी ॿिया हूंदा आहिनि मिड़ेई बेनज़ीर स्कीम जे पैसनि मथां पैसा गॾु करे वॾेरा थियनि। हिकिड़ो वॾो शेर मशहूर थियो हो जो खानदानी रईस है वो मिजाज रखते हैं नर्ब अपना तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नई है। जेके खानदानी हूंदा आहिनि उन्हनि वटि तव्हां वञी चओ साईं मूंखां ग़लती थी वई वो चवंदा बाबा आयो आहे ग़लती मञी अथसि छॾियोसि आयो आहे ग़लती मञियो अथसि छॾियोसि। हाणे खून बि कयो हूंदो न वञी चवंदो साईं बाबा आयो आहियां हाणे तुंहिंजी मर्ज़ी जेका सज़ा ॾे त हू ख़ानदानी वॾेरो चवंदो बाबा हाणे अची वियो हाणे तॾहिं ते आयो हाणे मञियो अथसि बाबा हाणे छॾियोसि यार। पर बेनीम को बेनज़ीर जा पैसा चोरी करे जेको बेनज़ीर स्कीम वारे पैसा ग़रीबनि जा खाए वॾेरो थियो हूंदो न उहो भले उन वटि न्याणी मेड़ बि करे वञे हू बि फू फू पियो कंदो। हुज़ूर फरमाईंदा आहिनि न जेको करीम आहे न करीम करीम जी माना इहा आहे अहिड़ो करम वारो जॾहिं गुनाहगार हुनजे कब्ज़े में अची वञे न त पोइ हुनखे छॾे ॾे हुनखे छॾे ॾे हुन ते महिरबानी करे छॾे जेॾी महिल हुनजे कब्ज़े में अची वञे त चए थो उहो मुंहिंजा बाज वारा रब मां त कमीनो आहियां पर तूं त करीम आहे न तूं त करीम आहे न। ओ बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी। ओ बाज भरिया रब बानन ते गरजी गरजी अल्लाह सभिनी ते बाज करे। ओ बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी। ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चिणग बि कान सही सघंदी। ओ बाज भरिया
रब बानन ते। मौला तू भी हुजी मोहम्मद भी हुजे। मौलवी पे भाई कई तकरीर हिकिड़ो फ़कीरनि जहिड़ो जलपाणी फ़कीरनि जहिड़ो सिराइकी वेठो हो हुते त मौलवी चइबो आहे क़यामत जो ॾियारो थींदो, कहर थींदो, ही थींदो, ही थींदो, ही थींदो, ही थींदो। उहो वीचारो सादड़ो धनार हुयो, ॿुधी 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 मौलवी जी ॿुधी ॿुधी उथी बीठो नेठि। चई मौलवी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए यार। चइबो आहे पुछ। तंहिं आख्या न इतला कहर थीसी, इतला कहर थीसी, क़यामत दा ॾियारा थीसी, पिछे वाल कणो सनी पुल सिरात होसी, तलवार कणो तिखी होसी, पिछे अल्लाह कहर च होसी, अज़ाब थीसी, इवें थीसी, इवें थीसी। में कोई हिकिड़ी ॻाल्हि का जवाब त ॾे। मां क़िस्मा पुछ भला ॾे ख़बर उथां फातिमा ज़हरा होसी? वहां क्या हो बाबा होसी? अच्छा अच्छा भला हुसैन भी होसी? जासे होसी। अच्छा अच्छा हसन भी होसी? वहां क्या हासे हसन भी होसी? भला हैदर करार भी होसी? वहां क्या हायर हैदर करार भी होसी? वहां क्या भला दे खबर चार यार भी होसन? वहां क्या हासे चार यार भी होसन? अच्छा 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 मदीने वाला महबूब भी होसी? मैंने कहा सही वो भी होसी। तो जे मौलवी खट्टा टिट न दे इतने जवान होसन त झेड़ा थीसी ही कोन। इतने जवान होसन त झेड़ा थीसी ही कोन। मैसर तो जे मौला तू भी हुजी मोहम्मद भी हुजे, तू भी हुजी मोहम्मद भी हुजे। ओ मौला तू भी हुजी मोहम्मद भी हुजे, असां पोइ बि निधण काथी निकरो। ये मुमकिन आहे त मदीने वारो महबूब वेठो हुजे, पर यार बेटा घोट रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइदो आहे पाणे ईंदुम होत पर आऊं भी कुछ अग भरी थियां। वो मता चवे खान बलोच मुंह कमीनी की न कयो। मदीने वारो महबूब त महबूब आ, महबूब त महबूब आ, पर कुछ हया मूंखे भी करण खपे, कुछ अमल मुझे पल्ले में भी हुजण खपन। ओ मौला तू भी हुजी मोहम्मद भी हुजे, असा पोइ बि निधण काथी निकरो। बकरीम हुजन कैदी भी हुजो। सुभान अल्लाह। ॾाढा ॾाढा समझ में न आए ॻाल्हि। अल्लाह भी करीम त अल्लाह जो हबीब भी करीम। छो ॿ करीम भी हुजन ऐं कैदी भी हुजूं। ॿ करीम हुजन कैदी भी हुजन, तोखे ॻाल्हि बणी त नहीं सघंदी ओ बाज भरिया रब बानन ते। हाणे हिकिड़े करीम जी ॻाल्हि तोखे ही ॿुधायमि त मूसा अलैहिस्सलाम जे उम्मती ते केॾी महिरबानी कई। हाणे तोखे मदीने वारे महबूब जे करम नवाज़ी जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। मदीने जो शहर आहे, चओ सुभान अल्लाह। मदीने जो शहर आहे, ईद जो ॾिहाड़ो आहे। अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे न। ईद जे ॾिहाड़े ते छा कबो आहे त नवां कपिड़ा पाइबा आहिनि, ख़ुशी ख़ुशी हलबो आहे। ओ मुंहिंजा सोना मदीने वारे महबूब जो ज़ाहिरी हयाती आहे। ईद जो ॾिहाड़ो आहे, सॼो जहान ईद पढ़ण पियो वञे। सब सहाबी सगोरा मस्जिद नबवी में ईद पढ़ण पिया वञनि। हर माण्हू पंहिंजनि ॿारनि सां गॾु आङुर खां झले, पाण भी सादा नवां कपिड़ा पातल, ॿारनि खे भी नवां कपिड़ा पारायल, सभिनी खे पंहिंजनि पंहिंजनि नंढड़नि नंढड़नि ॿारनि खे आङुरनि मां झली करे सभु पंहिंजनि पंहिंजनि ॿारनि खे वठी पिया वञनि। मदीने वारो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हुजरे अतहर मां निकितो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तयार थी करे मस्जिद नबवी ॾे रवाना थिया। चओ सुभान अल्लाह। वाह रहमत वारा महबूब, वाह रहमत वारा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी ॾे रवाना थिया। मदीने जो शहर भी सुभान अल्लाह, मस्जिद नबवी भी सुभान अल्लाह, त मदीने वारो महबूब भी सुभान अल्लाह। जेॾा महबूब हले त अल्लाह जी रहमत बि मदीने वारे महबूब सां गॾु। महबूब वञनि पिया। हिकिड़े घर जी भित जे भर में हिकिड़ो ॿार, ग़रीबड़ो ॿार, मिस्कीनड़ो ॿार, चेहरे जे मथां परेशानी, कपड़ा फाटल पातल। तवज्जो,
फाटल कपड़ा पातल महबूब जो लंघिया त निहारियोस महबूब बीही रहा के शायर चवा परावन तलाहण परेशानियों परावन तलाहण ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह परावन तलाहण ओ परेशानियों नबी पाक मुझे जो निशानियों महबूब जे ज़ात वञन पिया ईद पढ़ाइण भित जे भर में हिकिड़ो ॿारड़ो बीठो आहे महबूब अलैहिस्सलाम भर में अची बेहन था चवनि था ओ ॿार अॼु त ईद जो ॾिहाड़ो आहे अॼु सॼो जहान ख़ुशि आहे हर को पंहिंजनि ॿारनि बचनि सां गॾु वञे पियो नंढड़ा ॿारड़ा वठी मस्जिद में पियो वञी तूं परेशान छो आहे तूं अॼु हेड़े ॾींहं ते छो परेशान आहे मयसर पंहिंजे अंदाज़ में चए थो ओ रोई छो तो छोकरा अज कंहिंजो इंतजार थई रोई छो तो छोकरा अज कंहिंजो इंतजार थई ओ वॾा ॾींहं फाटल कपड़ा विञायो चौहान थई ईद जो हाल छो आई है सॼो जहान त अॼु ख़ुशि आहे हर को अॼु ख़ुशियूं पियो मल्हाए तुंहिंजी ही कैफ़ियत छो आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां पुछनि था दे ख़बर ही तुंहिंजी छा हालत आहे अर्ज़ थो करे मदीने वारा महबूब पंहिंजे पीअरनि सां गॾु नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा नवां कपिड़ा पाए वञनि पिया ओ सोना मदीने वारा महबूब मां यतीम आहियां मुझो बाबो ना है जो मुखे अज नवा कपड़ा वठी दे अज मुझो बाबो हुजे हा मुखे भी कपड़ा वठी दे हा मां कपड़ा वठी करे नवा कपड़ा पाए करे हला हा ओ मदीने वारा महबूब परेशान इन करे आया अज बाबो याद अचे थो ओ मुझा सोना मुसलमान अज तू पांजे मां पी जो कदर नथो करी रुगो तुझो मां पी अख त बूटे त तोखे खबर पइजी वेंदी वो पोए जुमे ते भी अर्ज कयो त चंद डी अग में काबतुल्लाह जे हरम मस्जिद नबवी जे अंदर हरम मस्जिद नबवी में एकड़ो नौजवान पांजे पी जे मथा तशद्दुद करे ये मुसलमान केड़े रस्ते ते लगी वयो आ केड़े पासे मुसलमान वयो हलियो आ अर्ज तो करे ओ मदीने वारा महबूब ओ मदीने वारा महबूब मां यतीम आया मिस्कीन आया मुझो मदीने वारो महबूब हुजे त पो त महबूब त आहे यतीम ने मिस्कीनन जो न महबूब त आहे यतीम ने मिस्कीनन जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज दे पे वया पाण नमाज दे वञण छडे नमाज में ताखीर करे उन नंढड़े ॿारड़े जे आंगुर मां झलियो चो सुभान अल्लाह महबूब हथ रखे त पोइ यतीम जी यतीमी रहंदी कायनात में वडे मां वडी शफकत मुस्तफा जी आ ना मदीने वाले महबूब जे ज़ात ने के आंगुर मां वरतो पाण फरमाइन ता ओ यतीमड़ा तू हियर ताई रुने पे त तुजो बाबो ना है अच तू बुढ़ाए इन गाल में खुश नाही छा जो तुझे बाबे जी जगह ते मां मुहम्मदुर रसूलुल्लाह हुजा ओ बारड़ा ए खबर तू इन गाल में खुश नाही छा तो तुझी मां जी जगह ते आयशा सिद्दीका तुझे मथे ते हथ रखे ओ बारड़ा ए खबर तू यतीमी जे करे परेशान आ पर दे खबर जे तुझी भेण फातिमा तो ज़हरा हुजे हसनैन करीमैन तुझा भाइर हुजन यतीमी विसरी वई मिस्कीनी विसरी वई परेशानी विसरी वई
दुख लही वया, सूर छिंडजी वया, परेशानी खत्म थी वई। महबूब बाह खां वरतुस, बाह खां वठी हजरत अम्मा आयशा सिद्दीका दे वठी आया। ओ आयशा इनखे तड़ करायो, ओ आयशा इनखे नवा कपड़ा परायो। तेसी मां महबूब नमाज नथो पढ़ाया, तेसी मां महबूब इंतजार थो कया। ओ मुंजा सोना सब सहाबी मस्जिद में इंतजार में आहिन। समझण जी ॻाल्हि आहे, समझण जी ॻाल्हि आहे। सब सहाबी सगोरा इंतजार में हन त महबूब अची नमाज पढ़ाए। महबूब हिकड़े यतीम जे मथे ते हथ घुमाए। ख़बर पई त यतीम जे मथे ते हथ रखण वॾी नेकी आहे। पर यार अॼु जो मुंहिंजो मुसलमान खुदा जो कसम अल्लाह जे घर में वेही तो ॻाल्हि कयां पियो, कूड़ न आहे। असां वटि ईंदा आहिनि माण्हू, यतीम ॿार ईंदा आहिनि, साईं मुंहिंजो चाचो मुंहिंजे ॿनी ते कब्ज़ो करे वियो। बेवा औरतूं असां वटि ईंदियूं आहिनि, साईं छा कयां, मुंहिंजा ॾेर मुंहिंजे ॿनी ते कब्ज़ा करे विया, मुंहिंजा नंढा नंढा ॿारड़ा हर मां केॾां वञा, मूंखे घर खां बेघर करे छॾियो। मुंहिंजो यार ॿुॾी नथो मरी, कलमो जे रसूलुल्लाह जो पढ़ियो अथई, हू त यतीमनि जे मथे ते हथ रखण वारो आहे। अॼु आसे पासे में नज़र त घुमाए ॾिसो, असांजे मुआशरे में वॾेरो चए पियो उनखे जंहिंमें 10 हराम पायूं हुजनि घटि में घटि, जेको ग़रीब जो माल रोड़े, जेको पराए बनी जे मथां कब्ज़ो करे, जेको पराए प्लाट जे मथां कब्ज़ो करे, जेको फैसलनि में माण्हुनि जा माल खाए, जेको मुंहिंजा सोना ग़रीबनि मिस्कीननि खे लुटे, उनखे असां जे ज़माने में वॾेरो चवंदा आहियूं। असांजे मुआशरे जो वॾे मां वॾो नासूर भोतार। तव्हां बि सॼो ॾींहुं भोतार जे कढ हूंदा आहियो, पैसा बि पंहिंजा ख़र्च कयो, गाॾियूं बि तव्हां पंहिंजनि किरायनि जी कराए ॾियो, सभु कुझु कयो, नतीजे में पैसो बि तव्हांजो, चइबो आहे त मोचड़ो बि पंहिंजो ऐं मोह बि पंहिंजो, पैसा बि असांजा, वॾेरा पे भोतारी बि असांजे पैसे ते, त वरी दांगी बि असांजे मोह ते मलबी आहे अक्सर असांजे फैसलनि में। पर अदा यादि रखे, इहो भोतार यादि रखे, अॼु भले भोतारकी में वॾेरायत में अॼु उनखे कंहिंजो ख़ौफ़ न आहे, पर अल्लाह जी ज़ात, अल्लाह जी ज़ात, अल्लाह जी ज़ात आहे। ग़रीब में ताक़त न आहे त कुझु कोन्हे, ग़रीब रब त ॾाढो आहे न। मदीने वारे महबूब उनखे तयार कयो, तयार करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे बाह खां वरतो। हज़रत हसन हिकड़े पासे, हज़रत हुसैन हिकड़े पासे। वाह वाह वाह, सुभान अल्लाह। छा त मुक़द्दर आहे हिन ॿारड़े जो। कुछ देर अॻ में रुनो पए, हाणे हुनखे पंहिंजे यतीमी ते फ़ख़ुर आहे। हाणे हुनखे फ़ख़ुर आहे त वाह वाह, अॼु यतीमी में मज़ो अची वियो, अॼु यतीमी में मज़ो अची वियो। जेॾी महिल सब सहाबी सगोरा मस्जिद नबवी में वेठा हन, उन्हनि जा नंढड़ा ॿारड़ा भी मस्जिद में वेठा हन। जॾहिं मस्जिद नबवी जे अंदर महबूब दाख़िल थिया त गॾ हसन आहे हिकड़े पासे, नंढड़ो ॿार विच आहे, खाॿे पासे हुसैन आहे। सब ॿार पिया चवनि वाह रे वाह। कुछ देर अॻ में उन ते ठठोल पिया कनि त तूं ग़रीब आहे, मिस्कीन आहे, तूं अॼु कपिड़ा न पाता हल। हाणे पिया चवनि वाह तुंहिंजा भाग, वाह वाह तुंहिंजा भाग। सो मुंहिंजा सोहणा, अॼोके ॾिहाड़े ते ईद इन जो नालो न आहे त तूं 7 वॻा सिबराए तूं अचे ऐं वॾे फ़ख़ुर सां चओ साईं हिन ईद ते 7 वॻा सिबराया हुम। ईद इन शइ जो नालो न आहे। वॾा चवंदा आहिनि त ख़ुशी विरहाए खाइबी आहे त मज़ो ईंदो आहे। पर ॻाल्हि आहे नस्ली माण्हुनि जी। हाणे त ॻाल्हि आहे, हाणे त चवंदा आहिनि त हाणे नस्ली ज़हर कोन थो मिले त माण्हू किथां नस्ली मिलंदा। नस्ली माण्हू हूंदो आहे न, उहो चवंदो आहे त दा हिकिड़े माण्हू जी मानी आहे न, का ॻाल्हि कोन्हे, बजड़ा था खायूं, बाबा ॻाल्हि न को मसइलो कोन्हे, हिकिड़ो तूं पाए हिकिड़ो आउं थो पायां। पर अॼु जो मुसलमान एॾो यज़ीद थी वियो आहे जो मूं तव्हांखे कल्ह बि जुमे ते ॿुधायो, हरम काबा जे अंदरि साम्हूं अल्लाह जो हरम आहे काबो, हिकिड़ो बदबख्त ॿिए जे हर उन इहराम में हथ विझी बीठो आहे त तूं मुंहिंजो इहराम छो पाए आयो आहीं। मुंहिंजा सोना, ही मुसलमान कहिड़े पासे वियो हुयो? इहा इस्लाम त न आहे न। यो इस्लाम के मुंह दागदार कयो आहे। इस्लाम बाबा जी फरमाईंदा हा, महबूब जी ज़ात फरमायो मां तव्हांखे जेको दीन ॾेई वियो आहे लैलो हा का नहार में, महबूब फरमाईंदा मुंहिंजे दीन जो ॾींहुं बि ॾींहुं आहे, राति बि ॾींहुं आहे। इस्लाम में काराण आहे ई कोन। ही मुंह जा किना लछणनि जो इस्लाम खे दागदार करायो आहे। तंहिंजे करे मुंहिंजा सोणल पंहिंजे किरदार खे साफ़ कयो। कल्ह बि मूं पूरे जुमे ते तव्हांजे साम्हूं इहा ई शइ रखी त पंहिंजे किरदार खे साफ़ कयो। मुंहिंजो किरदार अहिड़ो हुजणु खपे, अहिड़ो हुजणु खपे जो कल मुंहिंजे तुंहिंजे करे मुंहिंजे मदीने वारे महबूब खे परेशान न थियणु खपे।
महबूब अलैहिस्सलाम फरमाइन था, कल भी वो हदीस मुबारक बयान की, तो महबूब अलैहिस्सलाम फरमाइन था त क़यामत वारो ॾिहाड़ो थींदो, मां महबूब अलैहिस्सलाम पंहिंजो पटको लाहे सजदे में वञी पंहिंजनि ज़ुल्फ़नि में हथ विझी पंहिंजी रब जी बारगाह में अर्ज़ कंदुसि, मालिक मुंहिंजी उम्मत महबूब पैदा थिए त तोखे यादि करे, महबूब सॼी ज़िंदगी तोखे यादि करे, इबादतूं करे तोखे यादि करे, रात जो जागे तोखे यादि करे, ग़ारुनि में तुंहिंजे लाइ दुआऊं घुरे, मेराज ते तोखे यादि करे, दफनाइण जे वक़्तु आख़िरी वक़्तु बि क़ब्र में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान ते मुंहिंजे तुंहिंजे लाइ दुआऊं हुजनि। ऐं क़यामत वारे ॾींहुं जॾहिं तूं पुल सिरात तां लंघी त बि रसूलुल्लाह जी ज़ात पुल सिरात ते बीही, जिथे केरु कंहिंखे न सुञाणींदो, महबूब जी ज़ात मूं जहिड़े कमीने जे लाइ दुआ घुरनि, रब्बि हबली उम्मती, रब्बि हबली उम्मती, मालिक मुंहिंजे उम्मती खे त पार लॻाए, ॿुधी न मरां जो ऐं पंहिंजे हबीब खे तकलीफ़ ॾियां। मूंखे पैदा ई न थियणु खपे हा जो मां पंहिंजे नबी खे लॼाया हा, इन खां ऐं मिटी जो ज़रो हुजां हा, को कख पन हुजां हा, मुंहिंजी ज़ात ई न हुजे हा, मुंहिंजी औकात ई न हुजे हा, मुंहिंजो वजूद ई न हुजे हा जो मुंहिंजे करे मुंहिंजो हबीब लॼे। अल्लाह खां दुआ कयो त अल्लाह जी ज़ात असांजे हाल ते रहम करे। ऐं आख़िरी ॻाल्हि, अदा यज़ीदी दौर आहे, कल जुमो हुयो 20 तारीख़ ते हज़रत पीर सूरे बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह जी शहादत हुई। पीर सूरे बादशाह रहमतुल्लाह ताला असांखे ॿुधाए विया त हिन ज़ालिम समाज में हक़ वारे जो कंध कटबो आहे हमेशह, पर मुड़स माण्हू थी रहिबो आहे। छा कबो आहे? मुड़स माण्हू थी रहिबो आहे। टीपू सुल्तान चयो हो त शींहं जे हिकिड़े ॾींहं जी ज़िंदगी गिदड़ जी 100 साल ज़िंदगी खां भली आहे। असांखे अहल सुन्नत खे अल्लाह हिकिड़ो शींहं ॾिनो आहे जंहिंजो नालो अल्लामा साद हुसैन रिज़वी। छा नालो आहे साईं? अल्लामा साद हुसैन रिज़वी। उन शींहं जे अख में एतिरो जलाल, अल्लाह जी इज़्ज़त जो कसम खणी थो ॻाल्हि कयां, मुंहिंजी पार्टी जो सरबराह इन करे न, अल्लाह खे वहदहु ला शरीक खे हाज़िर नाज़िर समझी थो ॻाल्हि कयां, कसम खणी थो ॻाल्हि कयां। उन शींहं जी अख में अल्लाह एॾो जलाल रखियो हो जो हुकूमत जे कंहिं कारिंदे खे इहा हिम्मत न थींदी हुई त इस्लाम जे के शइ ॾे आङुर खणे। अॼु उहो शींहं जेल में आहे त अॼु कॾहिं मस्जिद जे अंदरि ॻाइणा पिया ॻाइनि, कॾहिं मस्जिद जे अंदरि दोहल पिया वॼनि, कॾहिं इस्लामाबाद जे रोड जे मथां मस्जिदूं पियूं शहीद थियनि, ऐं कॾहिं लाहौर जी रावी जे पुल जे मथां मस्जिदनि खे सरकारी दफ़्तरनि में तब्दील थो कजे पियो। पर उनखे असां ॿुधाइण था चाहियूं त यार शींहं भले किथे बि हुजे, शींहं शींहं हूंदो आहे। शींहं खे पिंजरे में बि वाड़िजे न त बि शींहं शींहं हूंदो आहे। के चवा हालात के कदमों में कलंदर नहीं गिरता, और टूटे जो सितारा तो जमीन पर नहीं गिरता। शींहं शींहं हूंदो आहे। जेकॾहिं साद रिज़वी हिन जूं ॻाल्हियूं मञे हा त इसराइल खे तस्लीम कयो त हींअर ताईं आज़ाद करे छॾनि हा। 4 महीननि खां मथे थी वियो आहे, अञा ख़बर ई कोन्हे त ज़िंदा आहे या न, का ख़बर कोन्हे, पर अंदरि हूंदे त शींहं शींहं आहे। तंहिंजे करे त हालात के कदमों में कलंदर नहीं गिरता, और टूटे जो सितारा तो जमीन पर नहीं गिरता, और गिरते हैं समंदर में हजारों दरिया, मगर किसी दरिया में समंदर नहीं गिरता। अजो के लिहाड़े ते दुआ कयो अल्लाह अमीर मोहतरम साद रिज़वी हज़रत सैयद ज़हीरुल हसन शाह साहब वो शींहं मुड़सा जॾहिं सुप्रीम कोर्ट जे जज चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जॾहिं नामूसे रिसालत जे ख़िलाफ़ कादियाननि जी सपोर्ट जे लाइ फ़ैसिलो करणु चाहियो त इन शींहं ऐलान कयो त इन नामूसे रिसालत सां छेड़छाड़ कई, जेको सुप्रीम कोर्ट जे जज जो कंध लाहींदो तंहिंखे 1 करोड़ ॾींदुसि। सुभान अल्लाह। अहिड़ो शींहं जेल में आहे, पर अदा भले जेल में हुजे, अल्लाह जी ज़ात कंदो ये सदाई कंहिंखे केरु जेलनि में कोन। मूसा इब्राहिम हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम 12 साल जेल में हो, नेठि वापसि आयो त बादशाह थियो। अल्लाह ताला असांजे हाल ते रहम फरमाए, अल्लाह ताला सभिनी दोस्तनि खे सलामत रखे।